या अल्लाह जल्ल जलालहू, या रहमान या रहीम या करीम रब। अज बरमज़ान जुम्मतुल मुबारक जे ॾिहाड़े साईं एडवोकेट मुजाहिद हुसैन फुलपोटो साईं जे घर में महबूब जी लख सलवात थी आहे ऐं रोज़ादारनि जी इफ्तार पार्टी थी आहे। अॼु को मुजाहिद हुसैन फुलपोटो साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। ओ मौला बाबा साईं रिटायर पुलिस ऑफिसर SHO अली ॾिनो फुलपोटो साईं खे, वॾेरो गुलाम शबीर फुलपोटो साईं, हाजी सनाउल्लाह फुलपोटो साईं खे ओ मौला क़यामत ताईं आबाद फरमा। साईं मुजाहिद हुसैन साईं जा सभई भाइर भाटिया सौट बचड़ा तुंहिंजे सामने तुंहिंजी अमान में हिननि जा क़यामत ताईं सजण साम्हूं कजां ऐं हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा। मुजाहिदनि साईं जी रोज़ी रिज़्क़ में इज़्ज़त में बरकतूं अता फरमा। साईं जा शहज़ादा पढ़ाई में कामयाब थियनि, साईं जा भाटिया साईं ज़ाहिद साईं जा शहज़ादा वॾा ऑफिसर थियनि, या दुआ क़बूल फरमा। मुजाहिदनि साईं जा जेके साईं एडवोकेट साहब वेठा आयो इन्हनि जा क़यामत ताईं बेड़ा पार फरमा। हाजी अला वधायो भंड साईं खे, साईं जे बचड़नि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। गुलाम मोहम्मद सियाल साईं जा बच्चा घर आबाद फरमा। अरबा फ़कीर जा अला यार फुलपोटो साईं, गुलज़ार अली फुलपोटो साईं जा बेड़ा पार फरमा। साईं दीदार अहमद सियाल साईं खे, मोहम्मद बिलावल साईं खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। आकाश सियाल साईं खे खिज़री हयाती अता फरमा। अल्लाह जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ाअत फरमा। जेके बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा। जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़ी अता फरमा। महबूब जी उम्मत खे क़यामत ताईं फ़िरके वारियत खां बचा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी हक़्क़ु नबी या रसूलल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे